ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़िन अवां सां शेयर करे रहिया आहियूं। पीर जो ॻोठ वेझो 5 ॾींहंनि खां नौजवान पुरस्कार नमूने गुम वार सख़्त परेशान आहे जॾहिं त थाणे ते इतला ॾिनो वियो आहे। ॻोठ तिलो भांडो जे रवासी नौजवान अनवर हुसैन मेतलो गुज़िरियल 5 ॾींहंनि खां पुरस्कार नमूने गुम थी वियो आहे, जंहिं करे संदसि वारिस सख़्त परेशान आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। पीर जो ॻोठ वेझो 5 ॾींहंनि खां नौजवान पुरस्कार नमूने गुम आहे, वारिस सख़्त परेशान आहिनि। थाणे ते इतला ॾिनो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। पीर जो ॻोठ मां आवाज़ जो रिपोर्टर अब्दुल रज़ाक कल्होड़ो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी अब्दुल रज़ाक, छा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी बिल्कुल, पीर जो बरसा ॻोठ भांडो जो रवासी अनवर हुसैन मेतलो जो गुज़िरियल 5 ॾींहंनि खां पुरस्कार नमूने गुम थी वियो आहे, जंहिं करे संदसि वारिस सख़्त परेशान थी विया आहिनि। सिलसिले में नौजवान अनवर हुसैन मेतलो जे पीउ अला मेतलो मीडिया के ॿुधायो संदसि पुटु 5 ॾींहंनि खां पुरस्कार नमूने गुम आहे, जंहिंजी सख़्त ॻोल्हा कई आहे पर को बि ॾस पतो न मिली रहियो आहे, जंहिं करे सख़्त परेशान आहे। अहिड़ो इतला अमनपुर थाणे ते पिणु ॾिनो वियो आहे। हुन मुतालबो कयो त पुट जी ॻोल्हा में मदद कई वञे। जी ठीकु आहे अब्दुल रज़ाक, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करो।